इं भगवान के हृदय में वसाए ऐं कोई कथा ॿुधे त उन कथा जो भी अलग ही आनंद आहे, अलग ही मौज है, अलग रस आहे। कथा याद कयो, कथा कहिड़ी हुई? ऋतुपर्ण राजकुमार वट सत्यवंती आई, पाणी ग्रहण कई, पतीअ जी सेवा कई 14 साल। हा। कह धर्मज भीखम पिता, कहिय कथा सुखदाई। भीषम पितामह ये सुखदाई कथा बुधाई। कस तेह कन्या व्रत कियो, किमतः पतिगत पाए। कीअं व्रत रखियईं, कीअं गति पातई, कीअं उन जे पतीअ रोग खां मुक्त थियो। भीक्षम कहे सुनहु भूपाला, टहल करत पत तेरे सुख साला। भीषम पितामह कथा ॿुधाए थो कि उन पतीअ जी सेवा कई। एक दिन भरता आज्ञा पाई, कंद मूल फल लैन सिधाई। काॾे बि सत्यवंती वेंदी त पंहिंजे पतीअ खां आज्ञा वठी वेंदी। हिकु ॾींहुं पतीअ खां आज्ञा वठी कंद मूल फल चूंडण जे लाइ वन में वई। नैऋत दिशा निसुध गिर नामा, अति पावन सो भय सुख धामा। नैऋत दिशा 4 दिशाऊं मुख्य थींदियूं आहिनि, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम। उन्हनि जे विच विच जी हिकु दिशा अञा थींदी आहे, 8 दिशाऊं, ऐं 2 दिशाऊं ॿियूं बि थींदियूं आहिनि, 10 दिशाऊं। नैऋत्य दिशा में वई। फूली लता बिरश सुखदाई, सुक पिक हंस चकोर सुहाई। उते नैऋत दिशा में सुक पिक हंस, सुक माने तोता, पिक माने चात्रिक पपीहा, ऐं हंस माने हंस। सुखदाई वातावरण हुयो, सुंदर सुंदर पक्षी हुया, ऐं हिकु पक्षी थींदो तो नीलकंठ। दशहरे ॾींहुं उन जो दर्शन करणु शुभ थींदो अथव, ऐं उन पक्षीअ जो अगरि कंहिंखे दर्शन थिए त ईअं सम्झंदा कयो कि भॻवानु भोलेनाथ जो दर्शन थियो आहे। ऐं उहो पक्षी अगरि कंहिंजे घर अची वञे त बि उहो भाग्यशाली आहे। त उते एॾा पक्षी हुया जेके सुंदर पक्षी, मिठियूं ॿोलियूं ॿोलण वारा, ऐं जिन पक्षियुनि जो बि दर्शन सुखदाई थींदो आहे। भगवान तो सब में आ, भगवान सब में आ, परंतु कुछ पक्षी भी अड़ा होंदा जिनके भगवान जो रूप मञियो वियो आहे, छोकी उन जो गलो पक्षी जो नीलो आ, नीरे रंग जो आहे, त इन करे उनखे नीलकंठ चवंदा आहिनि। नीलकंठ माने भगवान भोलेनाथ। चओ जय श्री कृष्ण। प्रभास क्षेत्र तीरथ जो कहीं, तेह गिर के नीचे सो अहई। प्रभास क्षेत्र ते वो स्थान, उन पर्वत जी हेठों हुयो उहो स्थान। सिद्ध मुन किन्नर गंधर्व देवा, तेरे सहनाय करत तह सेवा। उते सब भक्ति करे रहा हुया, सिद्ध मुनि गंधर्व उन्हनि जूं स्त्रियूं हुयूं, पूजा करे रही हुयूं। हो तो शुक्ल पक्ष कार्तक पासा, नौमी तिथ सुमहा सुख रासा। नौमी तिथ हुई, कार्तिक जो महीनो हुयो, इहे ई ॾींहं हुया। हा, सुख रास नौमी तिथ सु तुलसी, विरत को आरंभ कियो। अॼु त एकादशी थी वई, नौमी तिथि याने ट्रोजूं, अॼु खां 2 ॾींहं पहिरियों उहो ॾींहुं हुयो। उते सत्यवंती पहुती, छा थी ॾिसे, देवताउनि जी स्त्रियुनि, संत महात्माउनि, ऋषि मुनियुनि जी स्त्रियुनि व्रत आरंभ कयो। सब देव गंधर्व तिर्या मुन रिखताहि, पूजन मन लियो। सब मिली करे पूजा करे रही हुयूं। लक्ष्मी नारायण सेव तुलसी, आरती बहुविध करे। अनेक अनेक तरह सां आरती करण लगियूं। लक्ष्मी नारायण भगवान जी पूजा करण लगियूं, तुलसी माता जी पूजा करण लगियूं।
जागाए दीपक पंगति नहीं वैद दामोदर धरे। ॾींहंनि जो त हीअं लड़ियूं पियूं बरनि, कतारूं पियूं बरनि, ऐं वेदनि जा उते मंत्र उच्चारण पिया अचनि। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। धर्म की जय न चे जन मला वो आखिरी में है। सत्यवंती तिन कौन रखे मन मह विस्मय धारे। सत्यवंती उन्हनि देव स्त्रियुनि खे ॾिसी अत्यंत सुंदर वातावरण ॾिसी, पूजा जो माहौल ॾिसी उन्हनि खे हथ जोड़ी वेनती करण लॻे। पूछन लागी प्रेम युते जानी सुर सिद्ध नारे। समझी वई कि हे स्त्रियूं आम न आहिनि, हिननि जी सुंदरता मों, इन्हनि जी व्यवहार मों, इन्हनि जी शरीर सां बि ख़बर पवंदी आहे कि हे कोई आम माण्हू न आहिनि, हे कोई दिव्य शरीर आहे हिननि जो। हिननि जो शरीर बि अलॻि आहे, हिननि जो व्यवहार अलॻि आहे, उन्हनि जी सभ्यता बि ॾाढी सुंदर थी लॻे। त ख़बर पवंदी आहे हे केरु आहिनि। वो समझी वई कि हे देवताउनि जूं स्त्रियूं आहिनि, कोई महान आत्माऊं आहिनि। उन्हनि खे हथ जोड़े प्रार्थना कयईं। को तीरथ को दिन वृत अहई केह अवराध हो का तुम चहई। हे देवी, अॼु कहिड़ो ही विर्त आहे, ही कहिड़ी पूजा तव्हां करे रहियूं आहियो, ऐं हे आस्थान कहिड़ो तीर्थ आहे। अस्तुत साहु की न केह काजा अचरज मयज बनायो साजा। ही जो एॾो सुंदर तव्हां भक्ति करे रहियूं आहियो, ही सुंदर साज तव्हां बणायो आहे, इन्ही जो मूंखे ॿुधायो ही कहिड़ो उपवास आहे, कहिड़ो विर्त आहे, हीअ कहिड़ी पूजा आहे, ही कहिड़ो आस्थान आहे। सुन कर निपत सुता की बानी बोली सुर सिद्ध तेरे सुखदानी। देवताउनि जे स्त्रियुनि सुखदाई मिठा वचन उन सां ॻाल्हाया। यह बड़ तीरथ क्षेत्र प्रभासा लक्ष्मी नारायण को बासा। ही सखी, ही प्रभास क्षेत्र आहे, हिते सदा प्रभु लक्ष्मी नारायण जो निवास आहे। कार्तक मास शुक्ल पक्ष माही तुलसी व्रत नवमी तिथ आही। कार्तिक जो महीनो आहे, शुक्ल पक्ष आहे, नवमीअ जी तिथि आहे। 3 दिवस को कर उपवासा तिह कर पूरन होवत आसा। 3 ॾींहं इहे जेके भगवान जी भक्ति कंदा आहिनि, ट्रोजूं कल्ह ऐं अॼु 3 ॾींहं, उन्हनि जी ज़रूरु हिकु मनोकामना पूरन थींदी आहे। चओ जय श्री कृष्ण। 12 दिन भोजन कर नाना निजन जिमाए देह बहुदाना। 12 ॾींहं भोजन बणाइबो आहे ऐं ब्राह्मणनि खे खाराइबो आहे, न्याणियुनि खे खाराइबो आहे। सकल कामदायक विरत इह समान जग नाहे। सकल कामना, कहिड़ी बि इच्छा हुजे उहा इच्छा पूरी थी वेंदी आहे। पति सुत धन कल्याण दत्त तुम न जानत ताहे। पति सुत यानी पति ऐं पुत्र जे कल्याण लाइ ये देवियूं विर्त रखंदियूं आहिनि, माताऊं भेनरूं विर्त रखंदियूं आहिनि। कॾहिं कंहिं पतीअ, कॾहिं कंहिं पुट पंहिंजे माउ जे लाइ विर्त रखियो आहे छा? कॾहिं न रखियो हूंदो, शायदि कंहिं रखियो हुजे, थी सघे थो। कोई हूंदा भाग्यन वारा एॾा, कोई हूंदा श्रवण कुमार जहिड़ा जिन पंहिंजी माता लाइ कॾहिं विर्त रखियो हूंदो, या काई पूजा कई हूंदी, या कोई मंत्र पाठ करे पंहिंजे माता पिता खे फल ॾिनो हूंदो। अहिड़ा आहिनि असांजी संगत में, अहिड़ा केतिरा ई बालक नौजवान असांजा भाइर आहिनि जिन ईअं कयो आहे ऐं कंदा आहिनि।
परंतु हमेशा ईअं थींदो आहे कि हे दयालु माताऊं ऐं भेनरूं न्याणियूं पंहिंजे परिवार जे कल्याण लाइ, पंहिंजे माता पिता जे भले लाइ, पंहिंजे पतीअ जे कल्याण लाइ, पंहिंजे पुटनि जे कल्याण लाइ माताऊं विर्त रखंदियूं आहिनि, पूजा कंदियूं आहिनि। माताऊं त वीचारियूं ईअं बि ईंदियूं आहिनि, बाबा पुट जी सगाई नथी थिए त भोलेनाथ जा मंत्र छपियल आहिनि, 40 ॾींहं में तुंहिंजो पुटु पढ़ंदो ऐं शिव ते बसि हिकु लोटी जल चाढ़े 40 ॾींहं में ज़रूरु सगाई थींदसि। चई बाबा उहो त न पढ़ंदो, पोइ मां पढ़ां में पोइ तुंहिंजी थींदी सगाई। अरे उहो एतिरो कमु न करे सघंदो त बाक़ी छा? बसि तूं उनखे प्यार सां कराए, कंदो ज़रूरु कंदो, ऐं भॻवानु कारजरास कंदो तुंहिंजे बचड़े जा, तूं छो थी चिंता करें। पर आख़िर वीचारियूं माताऊं अहिड़ियूं आहिनि जेके न चवण खां पोइ बि उहे जल चाढ़ींदियूं आहिनि। उन्हनि जे दिलि जी आस ईअं हूंदी आहे, भोलेनाथ मां उनखे हथु लॻाए आई थी, मां या हे उन जो जल अथई। उहो सुम्ही पियो आहे वीचारो, 9:30 उथंदो आहे, 10 दुकान ते वेंदो आहे, हे उन जो जल अथई। शिव शंकर हा, भोलेनाथ बि चवंदो आहे ठीकु आहे, हाणे छा कजे, न खां इहो बि चङो, इहो बि स्वीकार आहे। भोले भंडारी कुझु बि स्वीकार कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हा, दामोदर को पिर यह विरता, सकल मनोरथ को सिद्ध करता। भगवान खे इहे ॾींहं कार्तिक जा ॾाढा मिठा आहिनि, प्यारा आहिनि। इहे ॾींहं भक्तीअ जा ॾींहं आहिनि, स्वाभाविक भक्ति जागंदी आहे अंदर में। ॿिया ॾींहंनि में न जागंदव, ॿिया ॾींहं तव्हां हिते कथा ते बि न ईंदव। ॿिया ॾींहं जीअं संगत प्रेम सां शौक़ सां अचो था, इहा काई असांजी ख़ासियत कोन्हे, इहा भॻवान जी कृपा आहे। इहो जेको तव्हां अचो था सत्संग में, एॾो आनंद थो अचे, मौज थी अचे, ईअं न सम्झो कि इहा कोई असां सुठी कथा था ॿुधायूं या असां कोई तव्हांखे आनंद था ॾियूं, न। इहा उन प्रभु जी कृपा आहे कि उहो तव्हांखे निंड मां उथारे कार्तिक जे ॾींहंनि में पंहिंजे दरबार में भॻवानु घुराए थो। ॿिया ॾींहं छो नथो घुराए? छोकी हिननि ॾींहंनि खे भॻवानु पाण वरदान ॾिनो आहे कि हे ॾींहं भक्तीअ जा ॾींहं आहिनि, हे ॾींहं भॻवान खे पाइण जा ॾींहं आहिनि, हे ॾींहं भॻवान सां प्रीत करण जा ॾींहं आहिनि, हे ॾींहं सतगुरूअ जे दरबार में हाज़िरी भरण जा ॾींहं आहिनि। मेरे सतगुरु तेरी हाज़िरी सबसे बढ़िया है, सबसे बड़ी। ओ मेरे सतगुरु तेरी हाज़िरी सबसे बढ़िया है, सबसे बड़ी। ओ तेरे दरबार की नौकरी सबसे बढ़िया है, सबसे बड़ी। तेरे दरबार की नौकरी सबसे बढ़िया है, सबसे बड़ी। मैं नहीं था किसी काम का, ले सहारा तेरे नाम का। हो मैं नहीं था किसी काम का, ले सहारा तेरे नाम का। मैं नहीं था किसी काम का, ले सहारा तेरे नाम का। मैं नहीं था किसी काम का, ले सहारा तेरे नाम का। बन गई अब तो बिगड़ी मेरी, सबसे बढ़िया है, सबसे बड़ी। ओ मेरे सतगुरु तेरी नौकरी सबसे बढ़िया है, सबसे बड़ी। सभिनी को सुंदर आ हाजरी। जंहिं हाजरी लगाई बस, जंहिं हाजरी भरी उन जा बेड़ा पार। जंहिं हाजरी भरी उन जूं लकीरूं पलटजी वेंदियूं आहिनि। सिर निवाए लकीरूं पलटजी वियूं। उहे छा चवंदा आहिनि बल्ली भैया,
चमत्कार से नमस्कार से चमत्कार होता है। छा चवंदो आहे? एकादशी वारा ॿुधायो न यार, सब कोई सब सुम पिया है जा एकादशी वारा। ये वो दर है जहां हर सपना साकार होता है। ये वो दर है जहां हर सपना साकार होता है। तुम खाली नमस्कार भी करो तो चमत्कार होता है। हाँ, कथा ॿुधो भाई, ॾाढी अञा कथा ॿुधणी अथव, कलाक अञा ॿुधणी अथव, जल्दी जल्दी। भोग मोक्ष इच्छा जो चाहे, एह अमृत को भल विधि निर्वाह। भोग मोक्ष जी इच्छा जंहिंखे हुजे, कंहिं बि प्रकार जी इच्छा हुजे, उन जी उहा इच्छा कामना पूरी थींदी आहे। तह कर होय सकल सिद्ध अर्था, एह समान जप तप नहीं तीर्था। हिन जे समान जप तप ॿियो कोई तीर्थ नाहे कार्तिक जे समान। सुन कर सत्यवती यह बाणी, श्रेष्ठ भाग यापन कर जानी। पंहिंजी क़िस्मत सम्झई कि मां हिन दर ते पहुची वई आहियां, मां हिन महीने में भक्तीअ में पहुती आहियां। अरे मां हिननि देवताउनि जे स्त्रियुनि सां गॾु भक्ति थी कयां, केॾी मां भागन वारी आहियां। मिल तिन स्यो तेह वृत कौं धार्यो, दामोदर हरि मुखों उचार्यो। मूंखे बि ॾियो जल, मां बि संकल्प कयां, मां बि 3 ॾींहं विर्त रखंदमि, मां बि भगवान जी 3 ॾींहं भक्ति कंदमि। जीअं जीअं तव्हां कयो थियूं उहे मां बि कंदमि। छाजे लाइ? हाँ, तुलसी की पूजा विध कीनी, पत कल्याण इंच मन लीनी। पतीअ जो कल्याण थिए, मुंहिंजे पतीअ जा दुख दूर थियनि। चओ जय श्री कृष्ण। जो विधि सुरत रखी न वखाना, तेह प्रकार कर मन सुख माना। जीअं देवताउनि जे स्त्रियुनि उनखे सम्झायो, उहे उन बि पूजा कई, व्रत धारण कई। पुन सभनो ते आज्ञा पाई, फल लेती छन पत पह। सभिनी खां मोकिलाए फल खणी जल्दी जल्दी तकिड़ो तकिड़ो पंहिंजे पतीअ वटि आई। आई सुपत पह पेख ऋतु प्रण, क्रोध हुए तां प्रति कयो। परंतु हिते तई सेठ ॾाढो गुस्से में वेठो हुयो, क्रोध में भरजी वेठो हुयो। हे दुराचारण योग युत मुह त्याग दूसर पत चयो। चवेसि थो हा हा मां सम्झां थो, तोखे मां पसंदि न आहियां, तोखे मां वणां नथो, तोखे ॿियो कोई पसंदि आयो हूंदो। चओ जय श्री कृष्ण। नह योग हमरे टहल की तुम, जाहु सुन बोलत भई। तूं मुंहिंजे लाइक़ु नाहे, हली वञ, छॾे वञ। इन खां मथे स्त्रीअ जे लाइ ॿिया कहिड़ा दुखदाई वचन हूंदा। कोई स्त्री बि इहे वाक्य सहन न करे सघंदी आहे। केर बि हुजे, अगरि उन जो पति उनखे ईअं चवे त उन जे लाइ इन खां मथे ॿी काई दुख जी ॻाल्हि ई कोन्हे। हा, हे कंत मैं निर्दोष आज्ञा पाए, फल लेवन गई। हे पति देव, मां त तव्हां खां पुछी करे फल खणण वई हुयमि तव्हांजे लाइ। नैरुत क्षेत्र प्रभास पर, पहुंची अचरज पे। सॼी ॻाल्हि ॿुधाई कि मां उते हीअं विर्त धारण कयो आहे, तव्हांजे लाइ पूजा कई आहे। देव सिद्ध गंधर्व वधु, पूजा करत विसेख। देव सिद्ध गंधर्व उन्हनि जूं सभु स्त्रियूं उन्हनि सां मिली करे मां भगवान जी भक्ति कई आहे। आज तो रहित वृत मोह राख्यो, होए कल्याण सुर मुन तेरे भाख्यो। तव्हांजो कल्याण थिए, तव्हांजा दुख दूर थियनि, इन करे मां विर्त धारण कयो आहे। 3 दिवस उपवास प्रयोगा, या कर होए देह निरोगा। ऐं सिर्फ़ु अॼु न, सुभाणे बि परीहं बि 3 ॾींहं इहो विर्त रखिणो पवंदो, जंहिंसां तव्हांजी देही निरोग थी वेंदी। इहो मूंखे विश्वास ॾियारायो आहे उन्हनि देवियुनि। सकल देव मुनि पत्नियों संगा, पूजत दामोदर उमंगा। श्री कृष्ण राधा भगवान जी असां पूजा कई आहे, दामोदर जी पूजा कई आहे, सभिनी देवताउनि जे स्त्रियुनि सां गॾु।
वड उत्सव पेख्यो मैं ताही ता कर चिर लागी बन माही उते वॾो मेलो हुयो, उत्सव हुयो, ॾाढी भीड़ हुई, इन करे थोड़ी देर लॻी वई। सो मोह खिम्या कीजिए नाथा इम कह पते निवायो माथा पंहिंजे पतीअ जे चरणनि ते खणी सिर रखियईं, चयसि थी पति देव मूंखे क्षमा कयो, मूंखे माफ़ कयो, तव्हां नाराज़ न थियो। सुन भयो परसन ऋतु प्रण राई जानी तेरा सती सुखदाई राजकुमार ऋतुपर्ण ख़ुशि थियो, प्रसन्न थियो कि न मुंहिंजी स्त्री जेका आहे सत्यवंती पतिव्रता आहे। कहो धन तुह नार प्यारी मोर कल्याण हेत व्रत धारी धन्य तू सत्यवंती देवी, तू मुंहिंजी कल्याण लाइ विर्त रखियो, मुंहिंजा दुख दूर करण लाइ तो उपवास धारण कयो आहे। इह उपाव कर नास होए मोर रोग संताप मुंहिंजो रोग, मुंहिंजा संताप, मुंहिंजा दुख दूर थियनि, इन करे तूं विर्त रखियो आहे। होए हरख हरि कृपा कर जान्यो तो मनेह पाप मां अजायो तो ते गुस्सो कयो, तूं निष्पाप आ, तूं निष्कलंक आ। अब करुणा कर मोह उठाई ले कांधे पर तह पहुंचाई हाणे हिकु कमु कर कि मूंखे बि उन स्थान ते वठी हल, मूंखे बि उहा जॻह जल्दी ॾेखार। सी घर चल वहो खेत्र दिखावो आगे मैं भोजन न खावो हे स्वामी, हे तव्हांजे लाइ मां फल खणी आहियां। चई न मां बि फल न खाईंदुमि, हाणे कुझु न खाईंदुमि, पहिरियों मूंखे उहो मेलो हली ॾेखार जातो तूं थी आईं। यह सुन तेरे पुन की न उचारा आज प्रथम दिन व्रत मैं धारा तॾहिं सत्यवंती चयो, हे नाथ, हे स्वामी पति देव, 3 ॾींहं उहो मेलो हलंदो, हिकु ॾींहुं थोरी आहे, 3 ॾींहं हलंदो। अॼु त अञा पहिरियों ॾींहुं आहे, नौमी आहे, मां 3 ॾींहं विर्त रखंदुमि ऐं तव्हांखे उहो सुबुह जो सुभाणे सवेल ई मां वठी हली उहो आस्थान ॾेखारींदुमि। भयो अस्त रव संध्या होई मार्ग कठिन राह न कोई हाणे सूर्य अस्त थी वियो आहे, संध्या थी वई आहे, मार्ग कठिन आहे, रस्तो बि ठीकु न आहे। अब धीरज कर करहूं आहारा मैं उठाए चल हूं भुन सारा सुबुह जो मां तव्हांखे ज़रूरु वठी हलंदुमि। सुन ऋतु प्रण पुन क्रोध धारी सत्यवती प्रतिगिरा उचारी क्रोध अची वियो, सत्यवंतीअ खे छा चवण लॻो, हे तिर्य यद्यपि हो कुलवंती शीलवंत और अत सत्यवंती तूं सत्यवंती कुलवंती आं, वॾी खानदान जी आं, राजाई घराने जी आं, राजकुमारी आं, परंतु तद्यपि मंद स्वभाव तुम्हारा पितस्यो हठ कर बन पगधारा तॾहिं बि तुंहिंजो हठीलो सुभाउ आहे, तॾहिं त तुंहिंजे पीउ कढी छॾियो तंहिं घर मां। हरे कृष्ण। जंहिं 14 साल सेवा कई आहे, उन जो पति उनखे ईअं शब्द थो ॻाल्हाए कि तूं हठ वारी आहे, तूं सुठो सुभाउ कोन आई, तॾहिं त तुंहिंजे पीउ तोखे कढी छॾियो। ऐं स्त्री हर ॻाल्हि सही वेंदी आहे, हिकु कन्या हर ॻाल्हि सही वेंदी आहे, जंहिं महिल उनजे माउ पीउ खे कोई कुझु ॻाल्हाईंदो आहे, उहो उनखे कॾहिं सहन न थींदो आहे, उनखे ॾाढो दुख थींदो आहे कि उनजे माता पिता खे छो थो ॻाल्हायो वञे। कोई न्याणीअ जी कोई घटि कुर्बानी आहे कि जेका पंहिंजो परिवार छॾे, माउ पीउ छॾे, भाउर भेनर सभु छॾे, पंहिंजा पेका छॾे, पराए घर खे पंहिंजो थी सम्झे, कंहिं इंसान सां फेरा पाइण खां पोइ उनखे पंहिंजो भॻवान थी सम्झे, उनजे माउ पीउ खे पंहिंजो माउ पीउ थी सम्झे, त उनजे भावनाउनि जी क़दुरु कई वञे, उनजे दिलि खे ठेस न पहुचाई वञे, उनजे माउ पीउ लाइ कॾहिं कोई लफ़्ज़ न ॻाल्हायो वञे, न त कंहिं बि कन्या खे, कंहिं बि न्याणीअ खे इहो सहन न थींदो आहे। चओ जय श्री कृष्ण।
पगधार बन अब मोर आज्ञा मानती नह निठर होए। चवेस तो तू निठरा, तू डीठा, तू घमंडिया, तोखे अहंकार आ, तू कॾहिं बि आज्ञा न मञींदी आ। तो त्याग मैं तुए करहूं ढूंढूं जाए परता अवर को। बस बार बार उहा ई ॻाल्हि, तूं ॿियो कोई पति वञी कर, तूं ॿियो कोई पति वञी कर, मांखे छॾ, मांखे छॾ। हा, यह सुनत उठ पेटारा बांध्यो लकड़ियों के सिर धरियो। बस सत्यवंती हाणे सहन करे न सघी, उन सोचियो कुछ बि जवाब ॾियणु ठीकु न आहे, चुपचाप उथी हिकिड़ो टोकरो खयईं, उन में पतीअ खे विहारियईं, पंहिंजे मथे ते रखियईं ऐं हली। ले चली पत को यतन स तब निरख निरपत हर खबर। उहो जातों प्रभास क्षेत्र खां आई, रात जो ई ओॾे वापसि हली, पतीअ खे मथे ते खणी करे। मार्ग चलते हुए गई अर्धन सा बन माहे। धीरे धीरे हलंदे हलंदे अध रात थी वई। सूली पर मांडव मुनि लटकत मग महता। रास्ते में मांडव ऋषि तपस्या करे रहियो हो। कीअं तपस्या करे रहियो हो? सिर हेठि पेर मथे, शीर्ष आसन, ऐं पेर बि उन में रसीअ में ॿधल, वण में लटकियल। ऐं उहा जेका रसी हुई, उन रसीअ में अहिड़ी कला हुई कि उहा सॼो ॾींहुं गोल गोल घुमंदी हुई। तो ऋषि गोल गोल घुमंदो हुयो। जीअं कंहिं रसीअ खे वटे छॾिजे त उनखे पकड़े रखिजे त उहो गोल गोल घुमंदी आहे उहा शइ। तीअं राति जो उहा रसी शांत थी वेंदी ऐं मांडव ऋषि आराम कंदो हो, परंतु उन में ई लटकियल हूंदो हो। उन जी कठिन तपस्या हली रही हुई। हीअ सत्यवंती उन रस्ते खां हली राति जो। चओ जय श्री कृष्ण। चलत रहत सूली तेह दिन को शांत रहत इकठा रजनी को। हाँ, ऋतु प्रण को सिर लाग्यो जाई भ्रमण लगी सूली तेह ठाई। ऋतु पर्ण जो सिर टोकरे खां ॿाहिरि निकितल हो, उन जे रसीअ खे लॻी वियो त उहा रसी राति जो बि हलण लॻी। त मांडव ऋषि जी तपस्या भंग थी वई, समाधि खुली वई। ॾाढो क्रोध आयो, गुस्सो आयो। खुल गई आंख क्रोध मन पायो कह कहन समय तनह हलायो। समाधि खुलण सां क्रोध ईंदो आहे। निंड खुलण सां जीअं क्रोध ईंदो आहे न असांखे, कोई निंड में 2-3 बजे हुजे ऐं अची करे उथारे त क्रोध अची वेंदो आहे, गुस्सो अची वेंदो आहे। केर बि हुजे, निंड मां न उथारणु खपे, कंहिंखे बि न उथारिजे। निंड मां कॾहिं बि न उथारिजे, छोकी निंड जहिड़ो कोई सुख न ठाहियो आहे भॻवान। निंड बि हिकु समाधि आहे। इन करे अगरि कोई निंड में आहे त उनखे न उथारिजे। भले गाॾी छुटी वञेसि त छुटी वञेसि, पाण अलार्म ठाहे पाण जागे, बाक़ी निंड मां उथारिजे ई न। निंड मां कंहिंखे बि उथारणु पाप थींदो आहे। मांडव ऋषि क्रोधित थी वियो। हमरो बहुत की न अकल्याणा कि मन निर्दोष चलायो ठाना। चओ जय श्री कृष्ण। मांडव ऋषि क्रोध में भरजी वाणी कई कि अरे कंहिं मुंहिंजी तपस्या भंग कई आहे। हमरा यह सराप तेह होई उदय सूर मृतक होए सोई। मां उनखे श्राप थो ॾियां कि जीअं ई सूरज उदय थींदो उन जी मौत थी वेंदी, मृत्यु थी वेंदी। तिर सतवंती सुनी यह बाणी रिख की तबो अत हृदय डरानी। सत्यवंती तो वीचारी थर थर ॾकी वई। अरे ही छा थी वियो? अरे ही वरी काॾों अची वियो विच में संत, हिन वरी हे कहिड़ा वचन चई छॾिया। शोक क्रोपयुक्त की न उचारा जे मोह अहे सत्य कर तारा। सत्यवंतीअ खे बि गुस्सो अची वियो। सत्यवंती बि गुस्से में भरजी चयो, जेकॾहिं मां सत्यवंती आहियां, जेकॾहिं मां पतिव्रता आहियां, जेकॾहिं मां पंहिंजे धर्म ते पूरी आहियां
पत भक्ति युत क्रिया हमारी पुण्य मोह वृत लीन सुखकारी। जेकॾहिं मां विर्त रखियो आहे ऐं भॻवान जी पूजा कई आहे सची दिलि सां, तो प्रभ सत पर भाव कर सूर्य उदय न होए। त सूर्य नारायण उदय ई न थींदो, सिज निकिरंदो ई कोन। हा, अस कह गई पर भास पर भेद न जानत कोय। प्रभास खेत्र ते पहुची वई पर इन भेद जी कंहिंखे ख़बर न पई। सुन धर्मज सूरज भय माना भयो न उदय त्रय दिन पर माना। 3 ॾींहं सूर्य न निकितो, चओ जय श्री कृष्ण। हिकु ॾींहुं न निकिरे त कोई ख़ासि फ़र्क़ु न पवंदो आहे, ॿिए ॾींहुं बि न निकिरे त पोइ माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि की हरी अॼु सिज ई न निकितो आहे। पर 3 ॾींहं थी वियो त सभु देवताऊं बि सोचण लॻा, सभु मनुष्य बि सोचण लॻा, चारो तरफ़ इहो ई समाचार हुयो कि सूरज न निकितो आहे, सूरज न निकितो आहे। 3 ॾींहं थी विया आहिनि, राति वांगुरु ई अंधेरो लॻो पियो आहे। हा, सकल देव मिल विधि पह आए उदय न होए रवि आन सुनाए। ब्रह्मा वटि आया सभु देवताऊं मिली करे, सूर्य उदय नथो थिए। विधि सुर लय बैकुंठ सिधारे हर पह सबनो कहो पुकारे। सभु मिली करे वरी विष्णु भॻवान वटि आया, प्रभु सूर्य उदय नथो थिए, छा कारण आहे? सुन बैकुंठ नाथ लय संगा सब सुर शिव पै गए उमंगा। भगवान ब्रह्मा चयो मूंखे ख़बर न आहे, विष्णु ॾे हलो, विष्णु भॻवान चयो मूंखे बि ख़बर न आहे। हलो भला काॾे हलूं? भोलेनाथ ॾे हलो। बिनती कर सब की न उचारा प्रभ रवि बिन जग भयो अंधियारा। भोलेनाथ खे मतां ख़बर हुजे, छो बि जॾहिं कोई गड़बड़ थींदी आहे त भोलेनाथ जे करे ई थींदी आहे। उल्टो सीधो कुझु बि थींदो आहे त शंकर भॻवान जे करे थींदो आहे, ब्रह्मा विष्णु भॻवान उल्टो सीधो कमु न। गड़बड़ काई थी माने ज़रूरु भोलेनाथ जे करे ई थी हूंदी। हलो पुछूं वरी छा थी वियो आहे? सूरज नथो निकिरे, भोलेनाथ छा आहे भला? ताहि सभा अस्थित मुन नारद होत न उदय रव की न विशारद। सभु देवताऊं देव इकट्ठा थिया महादेव वटि, त उते नारद बि अची वियो। नारद खां पुछण लॻा, सत्यवंती जो श्राप उचारा सो सब नारद कहो प्रकार। ऐं नारद खे त्रिलोकीअ जी ख़बर हूंदी आहे कि टिनी लोकनि में छा थी रहियो आहे। नारद ॿुधायनि कि राति जो अधरात जे वक़्त ते तपस्या भंग थी मांडव ऋषिअ जी, मांडव ऋषिअ नाराज़ थी करे सत्यवंतीअ जे पतीअ खे श्राप ॾिनो ऐं सत्यवंती पतिव्रता देवी उन जो विर्त रखियल आहे, भॻवान जी पूजा में आहे। उन मुख मां वचन कढियो आहे कि सूरज ई न निकिरंदो। विद हरि हर सुर गए प्रभासा देखी सत्यवती सुख रासा। विधि यानी ब्रह्मा, हरि माने विष्णु, हर माने महादेव, टई आया सत्यवंती वटि। सुख रास देखी सत्यवंती सब सुरन मिल तिन कौ कहो। सभिनी देवताउनि मिली करे, भगवान नारायण मिली करे सत्यवंती अॻे चयो, तुम दीन श्राप रवे सो पति कहुक का तुम दुख लयो। तूं भगवान सूर्य नारायण खे रोके छॾियो आहे। हे देवी, सूर्य तुंहिंजो कहिड़ो नुक़सान कयो? सूर्य तोखे कहिड़ो दुख ॾिनो? यह सुनत नार सुशील मुन के श्राप की गाथा कही। मुनीअ जे श्राप जी कथा ॿुधाई सत्यवंतीअ। तब हरख हुए सब देव भाखत धन्य सत्यवंती सही। सभिनी देवताउनि चयो कि सत्यवंती पंहिंजे जॻह ते सही आहे, उन जी कोई ग़लती न आहे। तुम्हारे अंग परस कर मुन को भयो उधार। भगवान ॿुधायो, हे देवी, तुंहिंजी स्पर्श थियण सां मांडव ऋषिअ जो उधार थियो आहे, संत जो। कोई कोई देवियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जी भक्तीअ जो प्रभाव, जिन जी सत्संग जो प्रभाव, जिन जी सेवा जो प्रभाव केतिरनि माण्हुनि खे तारे छॾींदो आहे।
सूली जन्य दुख ते मुकत पाई इस प्रकार। उन खे जेको शूलीअ में लटकण जो उन खे बि श्राप हुयो, उन दुख खां उहो छुटी वियो, उहो वैकुंठ हली वियो आहे तुंहिंजे स्पर्श थियण सां। रवि बिन जो सकले सुर आही आए हम सब तुम्हारे पाही। सब देवताऊं तोखे प्रार्थना था कनि, पति मरने की शंका त्यागिय उदय होय रहो कहो वड भागी। तूं शंका न कर, सूर्य खे आज्ञा कर उदय थे, असां तुंहिंजे पतीअ खे अमृत जल जो छंडो हणी अमृत पियारे करे जीवित कंदासीं। सब देवताऊं तो असां वाइदो था कयूं। जो मुन श्राप तो है पत मरही तो हम सब यह उद्यम करही। सभिनी देवताउनि इहो वाइदो कयो देवीअ सां। पढ़ संजीवनी देह जीवाई रवि होए उदय कहो मुख माही। तूं मुख सां चओ, चओ भगवान सूर्य नारायण उदय थियो। सुन सुर बच भाख्यो तेह बाला सूरज उदय भयो तत्काला। भगवान जी आज्ञा मनी सत्यवंती ईअं कयो, तत्काल सूर्य नारायण निकिरी आयो। भूपर तू प्रण मृत को पायो पढ़ सुजीवनी सुरन जीवायो। हिकदम प्राण पखेरु निकिरण लगा। ऋतुपर्ण राजकुमार जा देवताउनि सरंजीवनी मंत्र पढ़ी अमृत जल जो छंडो हयो। दिव्य देह कंचन समधारी भी परसन सत्यवंती नारी। छंडो लगण सां साथ संगत उन जो शरीर भी निरोग थी वियो। बिल्कुलु जीअं पहिरियों राजकुमार ऋतुपर्ण हुयो उहे थी वियो। ऐं सत्यवंती भी पंहिंजे पतीअ खे ॾिसी एॾो ख़ुशि थियण लॻी, उनखे भोलेनाथ ते विश्वास आयो कि बिल्कुलु भगवान मूंखे चयो हो उहो ई मूंखे पति राजकुमार एॾो सुंदर, एॾो बलशाली, एॾो मूंखे सुहिणो राजकुमार पतीअ जे रूप में मिलियो आहे। सकल देव भय अंतर ध्याना भयो ऋतु प्रण को कल्याण। ऋतुपर्ण जो कल्याण थियो। सब देवताऊं आशीर्वाद ॾेई सत्यवंतीअ खे अंतर ध्यान थी विया। तब सत्यवंती प्रसन्न होए तीरथ पूजन की। सत्यवंती जो कार्यराज थी वियो। चओ जय श्री कृष्ण। ध्यान ॾिजो। परंतु सत्यवंती हीअं न कि उन ॾींहुं हली वई, बाक़ी 2 ॾींहं उते रही। उन आस्थान ते पंहिंजो विर्त पूरन कयईं। असां छा कंदा आहियूं, बसि कमु लथो रखणु विसरियो। आश पूरी थी, पोइ 40 बि आहे त अध में छॾ। सुखमनी साहिब बि आहे त बसि हाणे आश पूरी थी वई। आश पूरी थी वई त हाणे जेको संकल्प कयो आहे उहो पोइ ठीकु आहे, ॾिसंदासीं, धीरे धीरे कंदासीं। काई बास कई आहे, आस पूरी थी, पोइ बास पूरी न थींदी आहे। सत्यवंती ईअं न कयो। चाहे उन जो पति सुंदर राजकुमार बणिजी वियो, दुख दूर थी विया, पर उन भगवान जी पूजा जेका संकल्प खयो हुई उहो पूरो कयईं। चओ जय श्री कृष्ण। तुलसी व्रत पूरन कियो दान द्विजन प्रतिदीन। तुलसी व्रत संपूर्ण कयईं, दान पुण्य भी कयईं। ऋतु पर्ण परसन होए तेरे संगा निज नगरी में गयो उमंगा। वापस पंहिंजे देश में आया। पुरबै देह भयो जयकारा गिर गिर गावत मंगल चारा। जय जयकार थी विया। ऋतुपर्ण जे राज में वैदेह नगरी उन जो नालो हुयो। मंगल ॻाइण लॻा सभु उन जा प्रजा ऐं सेना ऐं उन जी परिवार, उन्हनि जा सभु अजीज मित्र ख़ुशि थियण लॻा। तेरे सत तुलसी विरत के संगा नेह कटंक कियो राज अभंगा। निष्कंटक राज कयो ऐं उन भी सॼी जिंदगी तुलसी माता जी पूजा कई। पुनः परम पद पायो राजा भयो संपूर्ण कथा समाजा। अॼु जी कथा हिते संपूर्ण थी। कह भीख मसन धर्मज भूपत तुलसी महात्म भयो समापत। युधिष्ठिर खे इहा कथा कंहिं ॿुधाई? भीष्म पितामह।
नर नारी जो यह व्रत धारे, तीन रात्र हरि नाम उचारे। जेको भी विर्त धारण कंदो 3 ॾींहं 3 रातियूं हरि नाम उच्चारण कंदो, या व्रत फल प्रापत तेह होई, मनसा कर पूरन होए सोई। उनखे मन वांछित फल मिलंदा। तीरथ तप यज्ञ जप नाना, तुलसी विरत के नाहि समाना। तुलसी व्रत जे समान ॿी काई बि व्रत पूजा कोन्हे। सम्मान तुलसी विरत के नह, अवर विरत जुकी जही। ॿिया व्रत तुलसीअ जे समान कोन्हनि। जो सुने प्रेम युकत या की कथा वह फल लीजे। हाणे अचो, जेके हीअ कथा ॿुधंदा उन्हनि खे कहिड़ो फल मिलंदो? अधिकार चारो वरन आश्रम करे, जो मन लाए के। उन खे बि उहो ई फल मिलंदो कथा ॿुधण वारे खे, जेको विर्त रखण वारे खे मिलंदो आहे। 4 वर्णनि जे लाइ छूट ॾिनी अथऊं कि सभु ई भक्ति करे था सघनि। भक्ति कंहिंखे बि मना न आहे। भक्तीअ जे लाइ कंहिंखे बि कोई बंधन न आहे। भॻवान जी कथा ॿुधणु कंहिं बि प्रकार जो कोई वहम कोई संसो न करिणो आहे। भॻवान जी कथा हर हाल में ॿुधी थो सघे। हा, सब चाह पूरन होए, अंत है सुखी होए गत पाए के। अंत में मुक्ति गति प्राप्त कंदो। श्रवण पठन एह कथा के, सर्व पाप खय होए। कथा ॿुधण सां सभु पाप खय थी वेंदा। सकल मनोरथ सिद्ध होए, मोक्ष है पावे सो। सभु मनोरथ पूर्ण थींदा, मोक्ष जी भी प्राप्ति थींदी। है श्री पदम पुराण में, भीषम धर्मज संवाद। पदम पुराण में हीअ कथा अथव। गीता प्रेस गोरखपुर में जेके पुस्तक छपजंदा आहिनि उन में पदम पुराण भी हिकु शास्त्र अथव, जीअं श्रीमद भागवत पुराण आहे। हा, महात्म तुलसी विरत को, सुनते मिटह बिखार। तुलसी महात्म जे नाले सां उन में इहा कथा लिखियल आहे। ॿुधण सां ई मन जा दुख संकट कष्ट कलेश दूर थी वेंदा आहिनि। इत सिर तुलसी विरत के, फल को तृतीय अध्याय। वक्ता धनु राम कहे, सुनत सर्व सुख पाए। तुलसी व्रत जो ही 3 अध्याय 3 ॾींहुं समाप्त थियो। बाबा धनुराम साहिब चवनि था, तव्हां जिन जिन हीअ कथा ॿुधी आहे उन्हनि जा सभु दुख दूर थी वेंदा। स्याही सगरफ ब्रह्म है, कागद कलम बन राए। वक्ता श्रोता ब्रह्म है, बाबा धनु राम सुनाए। बोल गुरु नानक देव की। संगत प्रार्थना अरदास कयो। दास प्रकाश चावला। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।